अस्सलाम वालेकुम दोस्तों बेहतरीन VPN आहे टेलीनॉर सिम जो जंहिंखे कनेक्ट करण खां पोइ तव्हां फ्री इंटरनेट हलाए सघो था। डिस्क्रिप्शन में लिंक आहे, उनखे हणी करे तव्हां डायरेक्ट हिन वेबसाइट ते ईंदव जेका तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। पोइ इन स्क्रीन खे हेठां तव्हां जीअं हेठि स्क्रॉल कंदा वेंदव त हेठि उनजी VPN जी लिंक हूंदी। उहा लिंक जेकी आहे तव्हांखे डाउनलोड करणी पवंदी। हीअ जेका त बग़ैर इंटरनेट बग़ैर व्हाट्सअप बग़ैर कंहिं पैकेज जे ही VPN कनेक्ट थी थो वञे। हेठि तव्हां जीअं ईंदव लिंक आहे VPN जी, उहो हेठि ॾिसो हीरो VPN, इनखे तव्हां क्लिक कंदव डाउनलोडिंग जो ऑप्शन ईंदो। हिन तरह सां ही डाउनलोडिंग जो ऑप्शन आहे, हिनखे तव्हां क्लिक करे ही ऑटोमेटिक ही डाउनलोड थी वेंदो। ओके कंदव, थोरो डाउनलोड थी वठे। मां हिते वीडियो को थोरो रोकींदुसि, पर दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजे वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कजो। ही जेसीं ताईं डाउनलोडिंग थिए मां हिन वीडियो खे हिते थोरो 1 मिंट रोकींदुसि। दोस्तों ही बेहतरीन VPN आहे। हिन में तव्हां ॾिसिजो त कहिड़ी तरह सां मां हिनखे कनेक्ट कयां थो। मां हिनखे ओपन कंदुसि। ओपन करण वक़्तु तव्हांखे कुझु MB या कंहिं ॿिए नेटवर्क जी सिम तां तव्हां हिनखे कनेक्ट करण महिल तव्हां वटि डेटा हुजणु ज़रूरी आहे, छो जिन वटि हिन जा जेके हूंदा आहिनि सर्वर डाउनलोड थींदा आहिनि। हिन जो कुझु हीअं इंटरफेस नज़र ईंदो। मथे ॾिसंदो हिन जा सर्वर आहिनि, मुख़्तलिफ़ कंट्रियूं आहिनि, 6 कंट्रियूं हिन में ईंदियूं टोटल। हिन मां का न का तव्हांजे कनेक्ट थींदी। हर मोबाइल जो पंहिंजो सिस्टम आहे। मुंहिंजी मोबाइल में जेको आहे त ही USA जो जेको आहे त सर्वर कनेक्ट थिए थो। तव्हां बि मुख़्तलिफ़ ॾिसिजो। अगरि कंहिं बि दोस्त वटि कनेक्ट नथो थिए त माज़रत सां हुन में ॿियो को इशू थींदो। असां एतिरा हो न आहियूं जो तव्हां सभिनि जी सेटिंग करे छॾी, पर इनशाअल्लाह ही 2 दोस्तनि मुंहिंजो कनेक्ट कयो आहे। मां पाण ई कनेक्ट करे हलायां थो त हले थो। तव्हां बि कोशिशि कयो इहे सभु सर्वर कनेक्ट करे ॾिसो, इनशाअल्लाह तव्हां वटि कनेक्ट थी वेंदो। बाक़ी कंहिं दोस्त वटि कनेक्ट न बि थिए उन जे लाइ माज़रत, त पोइ कमेंट में ईअं न चओ यार तव्हां कीअं हो ईअं ॻाल्हि नथो कयां। मां चवां थो खोड़ माण्हुनि वटि हले थो, त शायदि तव्हां वटि बि ही हले। इनशाअल्लाह हली वेंदो, उमेदु आहे, पर तव्हां बाद में ईअं न चओ इन जे करे चऊं पिया। ॾिसो त YouTube असांजो हली वियो आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।